बाबा रखी जी सोच में गुम थी वरी इश्क जो दीजा चुप्पे सीधा ही पछतान जी सा भाई दे ये तो धीरते ते गुज्जु गुज्जु करे बोले जेरो ताई जमी मुझागी कनो पड़ा लगा प्यार ये ने कुछ नहीं पर न जो मीटर हुई दो फ्री बिजली मुझे नीचे में हथ है मुआ जेको तोखे फाटणो आ न त ॾाढे फाट पर सुस बुस कंदो ही सुस बुस करे मुंहिंजे ॿारनि सां मुंहिंजी गिला कंदो ही कसम सा मां बाबा तुझी गिला कौन तो करे छोरा तोखे बि मोए पाण जहिड़ो कुरानी करे छॾियो ॻाल्हि ॻाल्हि ते कसम खणी बीठो हुई। अम्मा किस्मत सां त मानीअ जे टाइम घर में वेठा आहिनि घड़ी खन उन्हनि खे सुकून सां वेहण ॾे। अम्मा माने आ वडी जिज्जा जैसे मुझे है नि पूरे न कायदा जैसे सुकून किथे दो चेसे ॿुधे न मां छा निभागे ॻाल्हायो अञा चई थी मानी जी इज़त कयां। ओ मां हक ते हो तॾहिं त बाबो ई असां वतो दादा तनी घटन में रुलदा ऐं हिते घर में चवंदा असां कननि में कप दा विझी छॾऊं वदा भली तूं कननि में कप विझ या कन सुबरा पर बाबो या मारी धमाल ईअं ई रहंदी। छा पियो ॾिसी मूंखे इहे चिताए न ॾिसंदो कर सुहिणी एतिरी सस्ती नाहे जो पहिरियों हिकिड़े भाउ लाइ रिश्तो खणी ईंदो उहो मरी वेंदो वरी ॿिए लाइ रिश्तो खणी ईंदो ऐं सुहिणी वीचारी माठ मीठ में हा करे छॾींदी इहे कॾहिं बि कोन थींदो सम्झी वई न। सिकू पंहिंजी हिन खोपड़ी खे सही करे छॾ मां त तोखे सुधरल ऐं शरीफ़ सम्झंदी हुअसि पर जेकर इहो ख्याल तूं पंहिंजे दिमाग़ मां न कढियो न त तूं इहा ॻाल्हि यादि रखजांइ त सुहिणी एतिरी सस्ती नाहे उनखे तोजे ढगनि खे सुधारण चङी तरह ईंदो आहे। जिंदगी में पहिरियों चक्कर वो जो अंदाज़ो गलत साबित थियो आहे मुझे अचण खां अॻु हिते निकिरी वियो निभागे कासूअ वञण लाइ काथे पनाह वरिती जेकॾहिं कासूअ खे हथ न कयनि त चाकरखाने जो भरोसो मूं मथां बिल्कुलु बि ख़तमु थी वेंदो इन करे कुझु बि कयां कीअं बि करिणो पवे पर कासूअ खे मूंखे हथु करणो पवंदो। कासिम हाणे हितां ख़तरो मुकमल टरी वियो आहे न फेरोज़ ख़तरो अञा टरियो न आहे अॻियां बि सांवल आहे जेको हितां हिकिड़ो चकर थी वियो आहे न वरी हिते ॿीहर ज़रूरु ईंदो ऐं इहो लामरा ज़रूरु ईंदो हिते। अरे यार अॼोकी राति सुकून सां सुम्ही थो सघी न अॼोकी राति सुम्हणु ॼण मौत खे दावत ॾियणी आहे पहिरियां हिन मसइले खे ख़तमु नथो कयां तेसि ताईं मां सुकून जी निंड न कंदुसि। इधर काॾे निकिरी पियो आहीं जबर घर जो अखर खोटल आहे उहो वठण पियो वञा। इधर पोइ तुंहिंजे चेहरे ते खौफ़ ऐं परेशानी छो आहे? न अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे मां ख़ौफ़ छो कंदुसि थोरी तबियत सही न आहे इन लाइ तोखे ख़ौफ़ महसूस थो थिए चेहरे ते। वञ मलेरिया बलेरिया टेस्ट करा लॻे थो हे असांजी चाचूसी ते आयो आहे हाणे हिन जो बचन ख़तरे खां ख़ाली न आहे हिनखे मरण ई खपे कंदो सांस तुफ। हाँ ही छा तो करी बाबा कुरात ये तो करी ये रात गो खाई आयो हुजे मुआ ने बात साफ थी हो जाई तो चा खणी आणे जाई है केकरे साॻिया लफ़्ज़ प्रेम सां चई मोहब्बत सां चई टीड़ चप्पू से चढ़ाई मुआ तो के बंदूक हणी तो चाहे कोन पुछे में न ए तू पंहिंजे सोड़े वात मां जेके गुलड़नि जा लफ़्ज़ पई थी उछली हाँ
ये भला बंदूक जे कारतूसन खां घटि त कोन्हनि न। ओ अदा हाणे बाबे ऐं अम्मा जी धमाल शुरू थी वई। अम्मा खे मूं छा सम्झायो हुयो ऐं बाबा सां छा थी ॻाल्हाए? अम्मा तोखे मूं छा सम्झायो? अब्बा मो खट ते वेही चांहि जा ढुक ॿ पी प्रेम में ईंदो त मां कुझु लफ़्ज़ चवंदीसांसि न। थिण सां सुबुह मर्दान सां दिल में छिरो वहे थी कॾहिं पोइ थी चए मो प्रेम में न आहे। हाणे छॾी न रिंगट खे ॻाल्हि ॿुध। ओ माई मलूक आहे न उहा आई हुई चए पई त बलू जी एतिरी हयाती हुई मालिक सां हिन खे जन्नत में जायूं ॾींदो। उहो त वीचारो शहीदनि शहीदा थियो मूंखे पक्का तो जन्नत में हूंदो पर मां दावा सां त चवां त तोर जेके मूंखे ॾंभ ॾिना ॾंभ तूं त दोज़ख में सड़ी सड़ी। मुआ दोज़ख जी बाजियूं कठ सोरा अरब तू शैतान हूंदे। ओ मां मां मतलब जी ॻाल्हि कर। मतलब जी ॻाल्हि अचण खां पहिरीं हिन जी हजामत करणु ज़रूरी आहे। माठ में ईंदो त मां बि मतलब जी ॻाल्हि कंदसि न। न बाबा माठ कंदो न ई अम्मा ॾंभ ॾियण खां मुड़ंदी। इन करे इहा ॻाल्हि इते ई रहिजी वेंदी। अब अची वे न पुट तुंहिंजी लाइ नेरनि पिचाए रखी आहे ऐं ॿिनि ॿारनि जी मानी बि तयारु थी। बाक़ी राति वारी मानी जी मां मोटी कंदसि। अम्मा तूं कम ते हली थी वञी सॼो घर ख़ाली हूंदो आहे ऐं मां सॼो ॾींहुं अकेलो बेज़ार थी पवंदो आहे। पुट कमु करण जे लाइ त मुंहिंजी बि दिलि कोन थी चवे पर छा कयां उन्हनि जी बि मजबूरी आहे। जेकॾहिं कम खां जवाबु ॾींदुसि त सोरठ दिलि में कंदी। उहो सोचींदी त चाती हाणे मूंखे सहाय थी। उहो त सही आहे अम्मा पर तूं हुननि खे चई छॾ त हू कंहिं ॿी नौकिराणी जो बंदोबस्तु कनि उते तूं कमु करे थी। इहो मूंखे मुनासिबु नथो लॻे। पुट हीउ महीनो कमु करिणो पवंदो बाक़ी अॻिले महीने जे लाइ मां सोरठ खे चई छॾींदमि त उहो ॿी कंहिं माईअ जो बंदोबस्तु करे। तोखे हिकु ज़रूरी ॻाल्हि ॿुधाइणी आहे। वधीक हाल वाल राति ओरींदासीं। हींअर मूंखे देरि पई थिए मां हलां थी। हिते अची मां पाण खे अकेलो करे छॾियो आहे। मूंखे सोट वारनि सां नाराज़ न थियणो। शेमिरे चकर खान पंहिंजे कमनि में कुझु ॾुखियो फाथल आहे। थी सघे थो त अधी खे हेॾे वठी न अची सघे। हिन लाइ तूं भाॼाई खे वठी वञी अधी वठि चकर ॾियारे अचीसि। न साल हू उते पंहिंजनि मसइलनि में फाथल आहिनि ऐं मुंहिंजो वञणु मुनासिबु न आहे। सम्झण जी कोशिशि कर। अधी बि परेशान हूंदी। जेकॾहिं तूं वञी अधी सां मिली ईंदी न त हुनखे सवा घड़ी को दिलि खे आथत मिली वेंदसि। जॾहिं माहौल सही हूंदो न त मां पोइ वेंदसि। पोइ हिकु ॿ राति रही बि पवंदसि। अदा जेकॾहिं इजाज़त ॾियो त मां वञी थी अचां। हा पोइ खणी ईअं ई कर। जेकॾहिं हीअ नथी वञे त तूं ई वञी अधी वठो चकर ॾेई आ। बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि जो ख़्यालु रखिजां चकर खान खां इजाज़त ज़रूरु वठिजां। हाज़िर अदा। हलो तूं मूंखे मजबूर बि करी हसीना बेगम। मां नथो चाहियां त मां तुंहिंजी ख्वारी जो सबबु बणिजां। तूं वात ॻाढ़ो छोरो मूंखे बदनाम कने। हसीना बेगम जे साम्हूं तुंहिंजी औकात छा आहे तोखे ख़बर न आहे? तूं छा थो सम्झे त तुंहिंजी ॿिनि टिनि धमकियुनि में हसीना बेगम तुंहिंजी ब्लैकमेलिंग में अची वेंदी? वॾी सख़्तु दिलि औरत आहीं। कासिम पंहिंजी ज़िंदगी बचाइण लाइ हर हद क्रॉस करे सघे थो। पोइ तोखे बदनाम करण में मूंखे कहिड़ी देरि लॻंदी? तूं छा थो सम्झे त तूं मुंहिंजे मथां घटिया इल्ज़ाम हणंदे ऐं मां बदनाम थी वेंदसि ऐं तुंहिंजी ॻाल्हियुनि जे मथां चाकर ख़ान यकीन करे मूंखे बंदूक हणंदो? न हसीना बेगम न। तो ग़लति अंदाज़ो लॻायो आहे त मां तो मथां घटिया इल्ज़ाम हणंदुसि। ॿियो तूं करे बि छा थो सघीं? थोरो सोच हसीना बेगम, थोरो सोच। जेकॾहिं मां माई गुलनार खे वठी ते चाकर खान जे साम्हूं बीहारियां त पोइ तुंहिंजो असरु छा थींदो? छा गुलनार?
पहिरियां तूं हिन बारे में सोचे वठ, पोइ मां तोखे ॻाल्हि कंदुसि। कमरू छा थो चवे? जेकॾहिं इहा ॻाल्हि सच आहे, गुलनार हिन जे कब्ज़े में आहे, त चाकर ख़ान त मूंखे ज़िंदा ई कोन छॾी। बाबा तू त अमां जी हिक बि ॻाल्हि न आहे ॿुधंदो। अड़े हित न अॻिते हल, मथां हिते मथां गुलनि जी बरसाति न वसे। हा यार, अॻिते अॻिते इहो बि चङो छो निकिरी आयासीं। रुंडा हल तोखे चाकर खान घुरायो आहे। तूं हलो, बाबा पाण ई अचे थो। हल न, रईस चयो आहे पाण सां गॾु वठी अचीस। हाँ तो बाबा हाँ तो चाकर खान जो हुकुम है, असां न हलो। हाँ अचो अॻे अचो। अरे रे तुलशेरा, नाल त हिते ई रहिजी वई। अदा ॻाल्हि रहिजी वञे हिते या घर में, पर बाबा अदीअ जो रिश्तो सिको असां कोन कंदुई। अरे रे, त पोइ तूं छा थो सम्झी? त हू मूंखे पारो सां लाउं लाउं ॾींदा? यार चओ पंहिंजी क़िस्मत खे, मूंखे तूं ॾाछो थो ॾेखारी। अरे हिन मसइले जो हल ॻोल्हे। आख़िर मूंखे ॿुधाई त मां छा कयां? यार मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, पहिरें हुन जे घर में अचण वञण शुरू कर, पोइ पारस जी दिलि कटण में कामयाब थी वेंदे। अरे यार हे त सलाह वाह जी नहीं। ओ काॾे अदा काॾे? अरे तूं हल घर, मां पारस जी दिलि खटे अचां थो, समझाई? यार दिलि उतां खटी या न खटी, पर मूंखे लॻे थो उतां पादर ज़रूर खाईंदे। और ये बस ही कर, यू सी। हाणे सॼो ॾींहुं उताक ते वेही खटू न भञो। असां हर वक़्तु हाज़िर आहियूं जाबिर, हुकुम कर त करणो छा आहे? करणो इहो आहे, हैदर जे मथां 24 कलाक नज़र रखो, जे कानो बिलो कंहिंखे ॾिसंदो। इन्हे चूज़े मां भला तोखे कहिड़ो ख़ौफ़ आहे? अरे ॾे, जंहिंखे न तूं चूज़ो थो चवीं, ओ हिकु शातिर माण्हू जो पढ़ायल अथई, सो बि सांवल जो। जाबिर, तुंहिंजो मतिलबु इहो आहे त हू हिते जाचूसी हलाए हो? मुनीर, अदा कासिम कॾहिं बि वलूअ खे नथो मारे सघे। त पोइ वलूअ खे रूंडे वारनि मारियो हूंदो? हाणे इहो सम्झ, असांजो शक सॼो रूंडे ते हुजे ऐं इहो कमु सांवल कयो हुजे। पोइ मूंखे इहो ॿुधा त हाणे सांवल जो रुख कहिड़े पासे हूंदो? जाबिर, या तो रूंडे जो छोरो मरदो, या त ॿिन्ही भाउरनि मां हिकु मरदो। हा इकबाल, मां पाण चवां थो, 24 कलाक हैदर जे मथां नज़र रखो। सांवल असां ॾे रुख करे, उन खां बहितर आहे असां हैदर खे मारे, सांवल खे तोहफ़ो ॾियूं हैदर जो, ऐं कमु अहिड़ो कजे इन रूंडे खे इन खून में हथीको कयूं, जीअं इन रूंडे वलूअ जे खून में मुंहिंजे भाउ कासिम खे ऐं मूंखे परेशान कयो। ॾिस रूना, न तुंहिंजे मथां भलो साईं आहे ऐं न ई मां तोखे कसम ॾियणु चाहियां थो, ऐं न ई वरी हिते का टी धुर मौजूदु आहे। इन ई करे तूं मुंहिंजी ॻाल्हियुनि खे फ़ैसिले में शुमार न कजांइ। मां त बसि हमदर्दी जे ख़ातिर तोखां पुछां थो, मूंखे सिर्फ़ु इहो ॿुधाए त छा वलू खे तव्हां कासिम खे मारींदे पंहिंजी अखियुनि सां ॾिठो, या कासिम उतां लाश जे पासे मां गुज़रियो ऐं तव्हां हुन ते हथीको करे छॾियो? बाबा साईं, अहिड़ियूं ॻाल्हियूं। मां ॻोठ जो चङो आहियां ऐं खून जो मसइलो आहे, उनखे हल करणु मुंहिंजे मथां फ़र्ज़ु आहे। बस ही ॻाल्हि इहा त खणी जो असां वलूअ जे लाश मथां कासिम खे ॾिठो, पर मूंखे पूरी पका त उनखे कासूअ ई क़त्ल कयो आहे। जाबिर जो टी धुर मथां इशारो हुयो, ऐं मां सम्झां थो त हाणे जाबिर इन खून जो इल्ज़ाम सांवल जे मथां हणंदो।
हाँ बाबा, बिल्कुल बिल्कुल ये थी सके तो मूंखे इहो ॿुधाए तिने वल्लूअ जे खून मां सावल खे कहिड़ो फ़ाइदो थींदो? बहुत ये जेको सावल मोड़ महारा है न, सावल मोड़ महारा असां सभिनी खे वेढ़ाइण थो चाहे, असांखे तबाह थो करणु चाहे। हाणे असां सभिनी खे वेढ़ाइण में इन माण्हूअ जो हथु आहे, इन करे वल्लूअ जो मरणु ज़रूरी हो। ठीकु आहे, तूं वञी सघी थो हाणे। ॿियो हुकुम बाबा साईं। न बस शाम जो टाइम ते पहुची वञिजो सभु। ठीकु आहे। पारस तोसां कुझु ॻाल्हाइणो हुयो, तॾहिं त मां तुंहिंजे इंतज़ार में बीठो आहियां। परे थी वाट ॾे। 2 मिंट बस पारस, वधीक न, बस 2 मिंट। हाँ मां चवां थी परे थी, न त कंदी सै बेस्तो। हीअ त सही रेफल खां बि तेज़ आहे। शादीअ खां पोइ अलाए कहिड़ो मूंसां हीअ धोती हशर कंदी। अम्मा ऐं बाबा जो अलाए कहिड़ो ॾोह कयो न, तूं हिन धोतीअ सां मूंखे फासाए छॾियो। मालिक तोखे पारत आहे, तोखे। अम्मा मूं घर जो कमकार ख़त्म करे छॾियो आहे, हाणे मूंखे इजाज़त आहे। अम्मा रोज़ रोज़ उन्हनि जे घर वञा मूंखे सुठो कोन थो लॻे। अम्मा तोखे बाबे जो ॻाल्हाइण सुठो नथो लॻे, ऐं अदा वारनि जो घिटी में रुलण सुठो नथो लॻे, ऐं मुंहिंजो वरी पारस सां मिलण सुठो नथो लॻे। हाणे तूं इहो ॿुधाए अम्मा त तोखे सुठो छा थो लॻे? तुंहिंजी ज़बान पी वांगुरु वधंदी थी वञे, इनखे कटे नंढो करणो पवंदो। हा अम्मा, रुगो असां जूं ज़बानूं हलंदियूं आहिनि ऐं तूं पंहिंजी ज़बान ॾे ॾिसंदी न आहे। हाणे मां हलां थी। बी छोरी बी चवां थी ते। अरे बी अम्मा न को। मां चवां थी अगो भली घर में वेहर छन से। तूं त सभिनि जूं टंगूं भञण चाहीं पई अम्मा, पर हीअं कोन थींदो। हाणे मां वञां थी। विच में ॻाल्हि नथी अचे, छोरी पारस सां मिलण थी वञे या पास जे बहाने सां कंहिंसां अखियूं ओड़ाइण थी वञे, जांच करणी पवंदी। लगाम विझ पंहिंजे हिन लोफर भाउ खे लगाम विझ। जेकॾहिं मुंहिंजे लाइ को बि मसइलो थियो न चाबिर त सभु खपे या तूं मरदे। मैडम लॻे थो त तोखे ॿियो केरु ब्लैकमेलिंग कंदो हो। मुंहिंजो भाउ कासिम त चाकर खान जी कैद में आहे। कासिम उतां भॼी वियो आहे भॼी निकितो ऐं इहा ॻाल्हि चाकर खान तव्हां खां लिकाई आहे। जे इहा हक़ीक़त आहे न त मैडम मां अॼु ई जांच कयां थो। हींअर जेकॾहिं तुंहिंजे भाउ जी मूंॾे हिकु बि फोन आई न त हिन ॻोठ में जेको सभ खां पहिरियां हाणे मौत थींदो न उहो तुंहिंजो थींदो। जंहिं नंबर तां कासिम तोॾे फोन कई आहे न पोइ फटाफट मुंहिंजी नंबर मोकिल। मां नंबर तोखे मोकिलियां थी, पर सम्झाए छॾ, चङी तरह सम्झाए छॾ पंहिंजे हिन छुड़वाग भाउ खे। चाबिर यादि रख, जेकॾहिं हाणे मूं वटि तुंहिंजे भाउ जी हिकु बि फोन आई न त तोखे तुंहिंजे भाउ जो लाश मिलंदो। वॾो आयो आहे हसीना बेगम खे ब्लैकमेल करण वारो। नंबर मोकिलियां थी। वाई ॾाढा ताबा दीजिए। हे भा मारो लिफागो कंहिंजे नंबर तां माईअ खे वते थो दाबा ॾींदो। इहो वात पटे छो पियो ॾिसी? वात त बंदि आहे, बाक़ी
छिपटे तोखे ॾिसां थो। त पोइ ये वेड़े ढगे वारा दोदा कढी मुने न ॾिसंदो कर। मां छा तोखे ड्रिजंदी आहियां छा? केरु आहे कंबक जेको तोखे ड्रिजारी? उहो तूं आहीं जेको हर वक़्तु मूंखे तके ऐं मुंहिंजे अॻियां बीहंदो आहीं। मां भला छो तोखे तके ऐं तुंहिंजे अॻियां बीहंदुसि? ही बाक़ी छा आहे? मुंहिंजे अॻियां त बीठो आहीं। मां सची थो चवां, हिकिड़ो इत्तेफ़ाक़ हुयो। जीअं मूं दर खोलियो ऐं तूं मुंहिंजे साम्हूं। ही इत्तेफ़ाक़ न हुयो। मां न तुंहिंजे मकरनि खे चङी तरह सुञाणींदी आहियां। घिटी मां लोणा पाए अथई, मूंखे ॾिठई ऐं जॾहिं मां हेॾे आयसि त दर जे पाण लिकी बीह रही। सुहिणी एतिरी सस्ती न आहे, परे हट, सोढ़ा ख़तम कर। तोबा वॾा नखरा अथसि, वॾा नखरा अथसि। अरे तो हथ सां बेइज्जती मुंहिंजी कराई आहे, हथ सां। उहा त बेइज्जती थींदी आहे जुआन जी। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधा, तूं जीअं असांजी कहिड़ी इज़त आहे जो तूं बेइज्जती जी ॻाल्हि थो करी? हा अरे रे, असांजी का बि इज़त न आहे। बाबा सॼे ॻोठ में असांखे बदनाम करे छॾियो आहे। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधा, ॻोठ में को उहो माण्हू ॿुधा जेको असांखे इज़त जी निगाह सां ॾिसंदो हुजे? हा यार, चवी सच थो। मां बि कॾहिं कॾहिं इहो सोचींदो आहियां। छा सोचींदो आहीं? मां बि इहो सोचींदो आहियां त बाबा माण्हू जूं जवान न्याणी कॾहिं कॾहिं हुनजी इज़त खे बि लोड़े छॾींदी हुजे, ऐं असांजो जो खॻो पीउ असांजी इज़त खे बदनाम करे छॾियो अथई। अरे हिन लाइ चवाई थो त कुझु न कुझु सोच त घटि में घटि ॻोठ में थोरी घणी इज़त त रहे। उनजो हिकिड़ो ई हल आहे, पर उन ते तूं अमल कंदे ई कोन। अरे पंहिंजी इज़त बहाल करण जे लाइ मां बाहि जे मच में बि गिरींदुमि। तूं ॻाल्हि त कर, त पोइ ॿुध असांजी इज़त कीअं बहाल थींदी, कनोर ते कर। अबा शमीर तूं? हाँ चाची, मां। अदा तूं? हिते बीह रह भेण, हिते ई बीह रह। पुट तूं त अंदर अच न। चाची चाकर खान आहे? चाकर त उताक ते आहे अदा, पर तूं त अंदर अच। न भेण, हिते वॾे जो थियल आहे। चाकर खान जी इजाज़त खां सवाइ अंदर कदम न रखिजे। इहा तमामु बहितर ॻाल्हि आहे अदा। मां तव्हांखे ॾिसी पाण खे रोके न सघियमि अदा। अदी मां चाकर खान सां मिली हुन खां इजाज़त वठी पोइ ईंदुसि। अदा जल्दी मोटण जी कजो, मां तव्हां लाइ मानी कराए थी वठां। ठीकु आहे अदी, ठीकु आहे। चाची हल त किचन जो पासो हली वठूं। जी अम्मा, ज़रूरु। पक सां यदा जो नंबर आहे। कड़े काल खण ॾे। हसीना बेगम मुंहिंजी शिकायत कई हूंदी। हे बड़ो काली कोन थो खणे। यार कासिम, तूं ॻाल्हाई छो नथो? ज़रूरत न आहे। यार जेसि ताईं कॉल अटेंड न कंदे न, वो मुड़ंदा कोन। हाणे बेज़ार थी कॉल कोन कंदा। हे ॿुथियो कांधी कोन थो खणे। केरु आहे साबर खाना जो तुंहिंजी कॉल नथो खणे? केरु हूंदो इक़बाल? लॻे थो कर्ज़ आई आहे तुंहिंजो, तॾहिं कॉल नथो खणे। ख़बर अथई न, माण्हू पैसा वठी वेंदा आहिनि, पोइ ॾियण वक़्तु काली कोन था खणनि। छा कजनि माण्हुनि खे? नदी ओथारा त गीटियूं था कनि किंडरा। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।